अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 16 जून ऐं वेनसडे, 11:15 थिया आहिनि। हाणे कम वारी माई हली वई ऐं मां हिते मोती पई टाकियां कंटिन्यू। बसि हीअ आख़िरी हिकिड़ी नंढड़ी लाइन बचाई अथमि जेका ख़ाली आहे, ऐं प्लस हीअ जेके मां एम्ब्रॉयडरी कई टाका आहियां विच में इहे कढंदमि, हिकिड़ी हीअ नंढड़ी लाइन ऐं हिकिड़ी हीअ वॾी लाइन। सो इहो कमु मूंखे करिणो आहे बसि। बाक़ी ऐं माशाल्लाह कढी रखंदी आहियां मां। जॾहिं बि काई बि शइ हिते पई हूंदी आहे न, मूंखे पोइ सहूलियत थींदी आहे। मां गॾु वेठी थोरो घणो ज़री पुरज़ी टुकरी पियो कमु थींदो हूंदो आहे। सो इहो थी कयां। ऐं उनखां सवाइ अच्छा ॿियो मां हिते एक्स्ट्रा लाइट्स ॿारे वेहंदी आहियां, छो त हिकिड़ी ट्यूबलाइट जी रोशनी जेका हूंदी आहे मूंखे लॻंदो आहे घटि आहे। उनखां अलावा किचन जो कमु थां वेही धोई वई, बास्केट धोआरे बसरनि ऐं पटाटनि जूं। ऐं कुझु ॾींहं पहिरियों मां हलीम पचायो हो, छो त हिकिड़ो पैकेट वठी आई हुअमि अन मिक्स, ठीकु आहे। त उहो अधु थोरो बचियलु हो, त उहो अॼु वरी मां हलीम ई थी पचायां। त इहो सुबुह जो मां बॉइल करण लाइ रखियो हो, वरी मासी आई चुल्हा वुल्हा साफ़ु कयईं त मां उहो अधु में छॾे ॾिनो। हाणे मां हिन जो चिकन बि जेको आहे चाढ़ींदमि ऐं इहो अन वरी बॉइल करण लाइ रखंदमि। खीर बि पियो आहे, इहो करण लाइ रखंदमि। ईअं मुंहिंजी ॾींहं जी इब्तिदा, बल्कि मुंहिंजे व्लॉग जी इब्तिदा, ॾींहं जी इब्तिदा अल्हम्दुलिल्लाह फजर सां थी वेंदी आहे। काफ़ी कमु थी वियो ऐं हे पहिरियों वारो खीर बचियल हो 2 ॾींहंनि जो, उहो मिलाए करे काढ़े में अॼु वारो आहे। ऐं हिनखे अनाज खे वापसि दम ॾिनो अथमि बिल्कुलु हल्की बाहि ते, ऐं हिते चिकन भुञी मसालनि सां चाढ़ियो आहे। सो इहो हाणे पचंदो रहंदो। मां अलाए छा कंदमि, ॾिसां थी, कुझु सोचां थी, पोइ तव्हां सां शेयर थी कयां। 12:15 थिया आहिनि ऐं अन्न जेको ॻरी वियो उनखे मां महिटे रखी आई आहियां। चिकन अञा पचे थो। हे मां अॼु कपिड़ो कढियो आहे ऐं बसि अॼु मां शुरू थी कयां सिलाई। हादी ऐं राजिया जे कपिड़नि जी ॾिसां त हिन मां कंहिंजो थो फ्रॉक ठहे, ऐं जंहिंजो बि अगरि कुझु डिफरेंट ठाहियुमि त मां उनजी वीडियो ज़रूरु ठाहींदमि। ऐं अगरि अहिड़ो ई सिबियमि सेम जहिड़ा मां पहिरियों ई मुंहिंजी वीडियो ठहियल आहिनि त पोइ उनजी वीडियो मां न ठाहींदमि। सो ॾिसां थी त हिन मां छा थी कयां। ऐं हीअ मुंहिंजी ॿिन्हिनि जी माप, हीअ राजिया जी माप, हीअ हादिया जी माप, उनजे फ्रॉक्स जी, शर्ट जी, ट्राउज़र जी, सभु मां उन्हनि तां मापे हिन ते लिखी रखी आहे, त जीअं मूंखे सहूलियत थिए त पोइ मां आराम सां खणी बसि कमु शुरू करे ॾींदी आहियां। सो हाणे ॾिसां थी हिन मां छा थी ठाहियां, कहिड़े क़िस्म जो फ्रॉक थी ठाहियां, उहो मां तव्हां सां शेयर कंदमि। पोइ जेकॾहिं डिफरेंट ठाहियो त उनजी वीडियो बि ठाहींदमि। 12:15 थिया आहिनि ऐं हिन फ्रॉक जे लाइ जेको मां डिज़ाइन खयों आहे उहो थोरो डिफरेंट आहे, माना अहिड़ो मां पहिरियों कोन सिबियो आहे, तंहिंजे करे मां हिन जी ठाहींदमि वीडियो। त मां हिन जो कुझु बेसिक जेका थोरी सिलाई करे छॾी आहे। हीअ कुझु पटी ठाही आहे, हिन ते कुझु टक्स आया आहिनि, ऐं बाक़ी कमु जेको आहे मां वीडियो में शेयर कंदमि इंशाल्लाह। पर फ़िलहालु मां वञा थी लंच खे कंप्लीट करणु, छो त 12:15 थिया आहिनि। जीअं 1 बजे ताईं मुंहिंजो खाधो तयारु हुजे। सुराण तक़रीबन 1:30 बजे ताईं अची वेंदी आहे, त मां चाहींदी आहियां त खाधो पहिरियों खां तयारु हुजे, जीअं उनखे इंतज़ारु न करिणो पए। सो इंशाल्लाह हिन जी वीडियो ज़रूरु ठहंदी, इरादो इहो ई आहे, वधीक अलाह खे ख़बर। मां हिन में हमेशह जेको आहे चिकन हॾियुनि वारो विझंदी आहियां, ऐं पोइ जॾहिं चङी तरह बॉइल थी वेंदो आहे, पची वेंदो आहे, त पोइ हॾियूं अलॻि करे ऐं चिकन मैश करे हिन में विझंदी आहियां। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मूंखे अन्न जेको आहे न हलीम में थोरो ईअं दाणा दाणा वणंदो आहे, तंहिंजे करे जेको इंस्टेंट हलीम ईंदो आहे सफ़ा पेस्ट थी वेंदो आहे, मूं वणंदो कोन्हे उहो। मतां ईअं कॾहिं एमरजेंसी में पचायो आहे। ऐं हिते मुंहिंजा बसर फ्राए था थियनि, सो सिलसिलो हलंदो रहंदो। ऐं ॿी ॻाल्हि त असां घणो करे गर्मियुनि में हलीम न खाईंदा आहियूं, छो त स्पाइसी हूंदो आहे इलाही। पर जेको हीअ मां ॿियो दफ़ो थियो आहे गर्मी में पचायां थी, त मां हिन में मसालो घटि विधो आहे। तव्हां हिन जे कलर मां ई सम्झी वेंदव त जेकॾहिं घटि मसालो विझिजे त ॾाढी हिकिड़ी ग़िज़ाइत वारी शइ आहे। चिकन आहे हिन में, दालियूं सभु, अनाज, त ॾाढो हिकिड़ो मज़ेदार खाधो आहे। मां त चवंदी आहियां त अगरि रुखो बि खाइजे त हिकिड़ो भरपूर हिकिड़ो खाधो आहे। ऐं ॿियो त असां वरी खाईंदा आहियूं हिनखे चांवरनि सां, वरी बची पवंदो आहे त रुखो बि खाई छॾींदा आहियूं ॿिए कंहिं टाइम ते। सो चांवर राति जो मां थोरा एक्स्ट्रा पचाए छॾिया, त हिन महिल ताज़ा चांवर न पचाईंदासीं, असां उहे ई गरम कंदासीं, राति वारा चांवर पिया आहिनि। सो बसि असां ॿई माउ धीअर जेके आहिनि न, थोरी दरवेशी क़िस्म जी तबियत हूंदी आहे। हल्को फुल्को खाधो रोज़मर्रा ज़िंदगीअ में असां उन में ई ख़ुशि थींदा आहियूं। बाक़ी हाणे शौक़ु आहिनि इलाही सारा, रधण पचाइण जा, थाम वठण जा, उहे पिया पूरा बि कंदा आहियूं इंशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। बाक़ी रोज़मर्रा ज़िंदगीअ में असांजे इहो हल्की फुल्कियूं शयूं हलंदियूं रहंदियूं आहिनि, हर शइ में ख़ुशि हूंदा आहियूं, अलाह जो शुक्र आहे। सो हाणे हे कमु थींदो रहंदो। उनखां पोइ जेको आहे विझंदमि, निमाज़ पढ़णी आहे, चांवर पका पिया आहिनि, बसर फ्राए करे रखंदमि। इहो तेल जेको हिन मां निकिरंदो
इहो वापसि हिन हलीम में वेंदो, छो त हलीम में मां पहिरियों शुरू में थोरो तेल विधो आहे। सो सिलसिलो जारी आहे कम जो। ऐं नमाज़ पढ़ी उन खां पोइ ॾिसां थी मंझंदि जी मानी खाई मां त उहो ई जेको आहे 2 निंड जूं गोरियूं खाई छॾींदी आहियां, चाहे 15 मिंट बि सुम्हां न, मूंखे ज़रूरु रेस्ट करिणो हूंदो आहे। ऐं हिन पासे थांवा बि पिया आहिनि, काफ़ी सारा हटाया अथमि, कुझु हाणे अञा ॿिया बि अंदरि कंदमि। त इहो कम जो सिलसिलो जारी आहे ऐं तव्हां सां नमाज़ ऐं लंच खां पोइ मुलाक़ात थींदी। ॾिसूं त छा था कयूं। शाम जा थिया आहिनि 6:30 ऐं नमाज़ पढ़ी वरिती आहे। सॼो ॾींहुं ऑलमोस्ट जुड़ रहियो, थोरी घणी जेका हुई उस निकिरे पई वरी हली पई वञे, कुझु ईअं ई मिलियल जुलियल मौसम रही। बाक़ी बारिश जो त फ़िलहालु को आसरो नज़र नथो अचे ऐं हिन महिल बि थोरो जुड़ी आहे मथे। हाणे मां प्लांट्स खे ॾींदमि पाणी ऐं पोइ कंदमि तव्हां सां थोरी घणी गपशप, थोरी घणी कचहरी। अॼु मां हिन पासे बिल्कुलु बि कोन आई आहियां, तंहिंजे करे हाणे हिननि खे पाणी बि ॾींदमि ऐं हिननि जो जाइज़ो बि वठंदमि। ऐं माशाल्लाह मुंहिंजो हे मनी प्लांट, मूंखे हिन जो नालो वालो नथो अचे पर मार्बल जहिड़ो आहे ॼण त, एॾो प्यारो आहे माशाल्लाह। इहो बि वधे थो, हिनखे बि कुझु रसी वसी ॿधी छॾियांसि। ऐं हे हिकिड़ो हिन में लाइट कलर जो हुयो, इहो बि माशाल्लाह वधे थो पियो। ऐं हीअ बि जॾहिं खां एरोहेड प्लांट हिते रखियो अथमि, उस मां खणी हिते छांव में, त थोरो वधीक ग्रो करे वियो आहे। वाइट लिली मज़े में आहे, मां बि मज़े में आहियां। हे बि माशाल्लाह वधनि था पिया, शुक्र आहे अल्लाह जो। हिन जा बि नवां पन निकिरणु शुरू थी विया आहिनि, न त मूंखे ॾाढो हिन जो टेंशन हो त हिनखे छा थी वियो आहे, अलाए छो हिन जा कुझु पन सड़ी विया, उनखां पोइ हाणे सही आहे। ऐं हीअ सभु जेके आहिनि ग्रो पिया कनि। हीअ बि माशाल्लाह हिन जो नंढिड़ो हीअ नओं पन निकिरे पियो। हिन जी काट छांट करे छॾी मां कल्ह, हिन मां सॼियूं सुकल जेके बि शाख़ूं कटे छॾियूं। ऐं हीअ हाणे तव्हां ॾिसंदव, हीअ जेके आहिनि हीअ नवां था निकिरनि, ठीकु आहे न। हीअ नओं नओं फुटे थो पियो, इलाही सारा अथसि अहिड़ा सना सना। हीअ आहे हिते, सो इंशाल्लाह जल्दी ग्रो करे वेंदो। हीअ असल में उस में कोन रखिबो आहे, हीअ छांव जो प्लांट आहे, पर मूं वटि ॾाढी स्पेस जी कमी आहे ऐं मां हिन ते घटि उस थी अचे हिन ॾाढ़ूं जे करे, त हीअ इलाही भरिजी वियो आहे, इलाही वधियो आहे। सो ॾिसंदमि बहरहाल ॿाहिरि क्यारी अलाए कॾहिं ठहंदी, हुनजो इंतज़ारु आहे मूंखे। त जीअं हितां मां कुझु प्लांट्स ॿाहिरि शिफ्ट कयां, त बाक़ी जेके अंदरि मूंखे बचनि प्लांट्स, उन्हनि खे मां चङी तरह सां सेट कयां। हे माशाल्लाह ॾाढो सुहिणे नमूने वधे पियो। बारिश थिए थोरी त हीअ सभु मुंहिंजा न धोपी वञनि चकर। सो हाणे हिननि खे ॾींदमि पाणी, उनखां पोइ तव्हां सां मिलंदमि। प्लांट्स खे पाणी ॾेई आयमि ऐं एॾो सुकून मिलंदो आहे, यकीन कयो। हिननि जा नवां नवां पन ॾिसी, नयूं ब्रांचिस ॾिसी ॾाढी ख़ुशि थींदी आहियां मां। या प्लान कंदी आहियां हिननि खे ॾिसी, कुझु न कुझु आइडियाज़ ईंदा आहिनि त हिननि खे कीअं चेंज कयां, कीअं हणां। ऐं हिकिड़ो जेको हैंगिंग प्लांट आहे मुंहिंजो, उन जूं मां कल्ह कटिंग कोन कई, छो त उहा कटिंग करे वरी मूंखे उहा कटिंग मिटीअ में हणणी आहे। त कल्ह मूंखे मूड न हुयो मुंहिंजो सफ़ा, सो अञा ताईं उहा शाख़ूं उन जूं वॾियूं आहिनि। ख़ैरु करे वठंदमि उनखे। ऐं फाइनली मां पंहिंजे भाउ खे चयो आहे त पोइ माण्हू मूंखे वठी ॾे किथां, त ॿाहिरि मूंखे क्यारी ठाहे ॾे। ऐं उहो पाण मुंहिंजो भाउ बि बिज़ी हूंदो आहे, ज़रूरु कंहिं माण्हू खे ॿिए कंहिंखे ई चवंदो ज़ाहिर आहे, त उहे आणे ॾींदा माण्हू। सो उनखे शल पंहिंजी मसरूफ़ियत में यादि पए, मां बि नथी चाहियां त हुनखे हर हर तंग कयां। ऐं उनखां अलावा फ्रॉक अॼु कोन सिबियमि। जॾहिं मां वीडियो न ठाहींदी आहियां न इन्हनि अहिड़ियुनि शयुनि जी, पोइ सिबिजी वेंदा आहिनि। यानी थोरो थोरो ॻिची ठाहे वियमि, ॿाहूं ठाहे वियमि, घेर हणी वियमि, त उन में टुकड़ी टुकड़ी करे कमु करे वञिबो आहे। अध में बि छॾे वियमि त परवाह न आहे, थोरी देरि खां पोइ अची वरी उनखे कंप्लीट कंदमि। पर जॾहिं वीडियो ठाहिणी हूंदी आहे न, त पोइ मूंखे लाॻीतो कमु करिणो पवंदो आहे, ऐं उनजे लाइ लाॻीतो उहो मूंखे कलाक खनि वेहणो पवंदो। सो अॼु में उहो कोन ठही सघियो। उहो ईअं ई जीअं अधु जेकी मां उनजी बेसिक जेका तयारी कई, उहा तयारी थियल आहे। सो इंशाल्लाह कोशिशि कंदमि, हर कम जो वक़्तु मुक़ररु आहे मुंहिंजे तरफ़ां, कोशिशि कंदमि सुभाणे सुबुह जे टाइम में सिबी वठां। ऐं गर्मियुनि जे करे ऐं कुझु ज़ाहिर पंहिंजे तबियत जे बि करे, कॾहिं थका, कॾहिं कुझु आहे, कॾहिं पुॼे नथो। पर अल्हम्दुलिल्लाह मां पूरी कोशिशि कंदी आहियां त सुस्तीअ खे मां पाण ते तारी थियणु न ॾियां।
थी वेंदी आहे इलाही दफ़ा, पर पोइ बि मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी आहे त मां हुन मां जल्दी जान छॾाए उन कैफ़ियत मां ॿाहिरि निकिरां, छो त मूंखां बर्दाश्त न थींदो आहे ईअं वक़्तु ज़ाया करणु या पंहिंजी रहणु। सो सॼे ॾींहं में कुझु न कुझु कंदी रहां थी। अॼुकल्ह मुंहिंजी बेस्ट जेका एक्टिविटी आहे उहा आहे सुबुह जो कुशन कवर खे मोती हणणु। इनशाला इहो पूरा ई थी वेंदा, सुभाणे बि त कोन थींदा, 2 ॾींहंनि खनि में थी वेंदा, छो त थोरी थोरी देरि थी हणां। ऐं जेसि ताईं माई कमु कंदी हूंदी आहे मूंखे ॿिया सना सना इलाही सारा कम हूंदा आहिनि, त ऐं हर हंधि फ़ोन खणी या कैमरा खणी वीडियो ठाहिण पॉसिबल न हूंदो आहे। कॾहिं कॾहिं कम में जान बि छॾाइणी हूंदी आहे न, त पोइ चाहींदा आहियूं जल्दी जल्दी थी वञे त बसि कंदा रहंदा आहियूं। सो बसि इहे हाल वाल आहिनि, इहा ज़िंदगी आहे। रोज़ु तक़रीबन हिकु जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, हिकु जहिड़ो सुबुह आहे, हिकु जहिड़ी शाम आहे, पर इहो बि अलाह जो करम आहे जो रूटीन में हिकिड़ो स्मूथ ऐं पुरसुकून जेको आहे हर रोज़ु गुज़रे थो। अलाह ख़ैरु करे, शल ख़ैर जूं ख़बरूं हुजनि, शल जंहिं हाल में रखियो अथई इन ई हाल में रखे, बीमारी नाहे, परेशानी नाहे, कर्ज़ु नाहे, मर्ज़ु नाहे, त इहो बि इलाही आहे, इहो ई इलाही आहे। हलूं चलूं था, कमकार कयूं था, वक़्त जो अहसासु आहे, अलाह जी यादि आहे हर रोज़ु, शुक्र आहे। सो अॼु जो इहो ई व्लॉग हुयो, जेको बि थी सघियो मूंखां उहो मां तव्हां सां शेयर कयो आहे। बाक़ी सोचां थी त अॼुकल्ह रोज़ानो हाणे जेको आहे थोरो सिलाई ते ज़ोर ॾियां, त कम से कम जून में ई कपिड़ा सिबी मां पंहिंजे ॿारनि ॾे मोकिलियां त सही न, त टाइम सां पाइनि त हुते वरी पोइ इस्लामाबाद में त वरी थधि बि असांखां थोरो जल्दी शुरू थी वेंदी आहे, असां वटि हिते देरि सां शुरू थींदी आहे, त मां चाहींदी आहियां त कुझु न कुझु पाए वठनि। सो उहे कोशिशि कंदमि त इहे कपिड़ा सिबां। क्राफ्ट जो कमु फ़िलहालु न कंदमि, बाक़ी सैटरडे जीअं मुंहिंजो लाइव जो वाइदो आहे, सो प्रैक्टिस ई आहे फ़िलहालु। हिकिड़ी जेको बॉक्स ठाहियमि उहो बि हिकिड़ो प्रैक्टिस हुई, तजुर्बो करे ॾिठोसीं। ऐं हिन दफ़े हिन सैटरडे लाइ मां अनाउंस कयो हो त मां फिंगर पपट्स ठाहींदमि, फिंगर पपट्स जेके आङुरियुनि ते पाए करे ऐं ॻाल्हाइनि, ठीकु आहे, आङुरियुनि ते उन्हनि खे पाइजे ऐं मुख़्तलिफ़ आवाज़ कढजनि। इहो मां तव्हांखे हिकिड़ो पपट शो करे बि ॾेखारींदमि इनशाला, पपट्स ठाहे वठां। सो सैटरडे ते मुंहिंजो हूंदो लाइव क्राफ्ट जो बि शो चवां या प्रोग्राम चवां या ख़बर न आहे छा चवां, त एॾी कोई मूंखे टर्म्स अचनि कोन थियूं, अचनि बि अथियूं त हाणे मुंहिंजो इंट्रस्ट न रहियो, यादि कोन्हनि मूंखे। कॾहिं यकीन कयो मां सॼी ज़िंदगी सिंधी पढ़ाई आहे, सॼी ज़िंदगी मां सिंधी इम्प्रूव कई आहे। अगरि कंहिंजे बि दिमाग़ में इहो वेठल आहे न त हलो सिंधी में छा आहे, हाणे इहो बि का ॻाल्हि आहे छा, पंहिंजी ॿोली आहे पढ़ाए त वञो, बिल्कुलु बि न। पढ़ाइण जे लाइ घणो थो घुरिजे, पढ़ाइण जे लाइ तव्हांखे एक्सपर्ट हुजणु ज़रूरी आहे, उन कमांड हुजणु ज़रूरी आहे पंहिंजे सब्जेक्ट ते। ऐं जॾहिं त मां इंग्लिश मीडियम स्कूल में पई पढ़ायां त उन्हनि ॿारनि खे सम्झाइण लाइ कॾहिं कॾहिं मूंखे साॻियनि लफ़्ज़नि जी उर्दू बि ॿुधाइणी पवंदी, त साॻियनि लफ़्ज़नि जी मूंखे इंग्लिश बि ॿुधाइणी पवंदी, त जीअं उहे ॿार सम्झी सघनि जेके नंढे हूंदे खां इंग्लिश मीडियम में पढ़ंदा आया आहिनि, या पंहिंजे घरनि में बि उर्दू था ॻाल्हाइनि या अंग्रेज़ी था ॻाल्हाइनि। सो ॾाढो जेको आहे हिकिड़ो ॾुखियो कमु आहे ऐं हिकिड़ो महिनत वारो कमु आहे, इंतिहाई ज़िमेदारी वारो कमु आहे। सिंधी ॻाल्हाइण में तव्हां उतो सुठो ॻाल्हाए वियो, तव्हांखे कंहिं न ॾिठो, कंहिं नोटिस न कयो, पर पढ़ाइण महिल टीचर खे परफेक्ट हुजणु ज़रूरी आहे। सो मां इहा ॻाल्हि इन लाइ पई कयां त सॼी उमिरि मां सिंधी इम्प्रूव करण जी कोशिशि कई आहे। मूं वटि डिक्शनरीज़, किताब, रेफरेंस जा अलाए छा छा आहे जिन खे मां पढ़ंदी रही आहियां ऐं मां प्रॉपर नॉलेज जेका आहे पंहिंजे स्टूडेंट्स ताईं पहुचाईंदी रही आहियां। पर यकीन कयो हाणे अगरि केरु मूंखां पुछी थो वठे न त 2 मिंट मूंखे सोचणो थो पए, मां चवां अच्छा हा हिन शइ जो हे हीअं थींदो आहे, हिन जो, छो त मां उहो साइड ई ॼण ऑलमोस्ट मां छॾे ॾिनो आहे, मां ॼण टच में न रही आहियां। हाणे मूंखे सिर्फ़ु घरु ऐं सिलाई भर्त ऐं कुकिंग ऐं पंहिंजो प्लांट्स, कुझु अहिड़ियूं शयूं यादि आहिनि, या वधि में वधि मां क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो पढ़ां थी जॾहिं, त मूंखे उहो कुझु न कुझु ज़हन में रहे थो, छो त जंहिं शइ सां मां टच में न आहियां, जंहिंसां मां हर रोज़ु वास्ते में न रही आहियां। यकीन कयो हाणे त जॉब छॾे खां पोइ त आचर सूमर बि यादि न हूंदो आहे, सुराण जी मोकल थींदी आहे त ख़बर पई आहे, अच्छा कंहिं ॾींहुं अचानक विच में मिड वीक में कंहिं महिल मोकल थींदी, मां सम्झंदी आहियां संडे आहे, त ईअं थी वियो हाल अहिवाल, न तारीख़ यादि आहे न ॾींहुं यादि आहे। सो बसि जॾहिं शौक़ु बदिलिजे थो या जेको आहे रस्तो बदिलिजे थो, त पोइ जंहिं रस्ते जा मुसाफ़िर आहियूं न उन पासे ई दिमाग़ु हलणु शुरू थो थी वञे। सो बहरहाल मोकिलायूं था, इलाही ॻाल्हियूं थी वियूं, इलाही कचहरी थी वई, ऐं मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यारु, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, हमेशह आबाद हुजो, ऐं इनशाला सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह बाए।